नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूयॉर्क खां ख़बर ॾींदा हलूं त अमेरिका में कोरोना वायरस हिक ई ॾींहं में वधीक 2750 जूं हयातियूं खसे वरितियूं आहिनि, जॾहिं त सॼी दुनिया में फ़ौतियुनि जो अंग 1,77,000 खां मथे थी वियो आहे। 24 कलाकनि दौरान अमेरिका में कोरोना जा 40,000 नवां मरीज़ साम्हूं आया आहिनि, जॾहिं त 2700 खां वधीक फ़ौतियुनि खां पोइ फ़ौतियुनि जो अंग 45,000, मुतासिरनि जो अंग 8 लख खां वधीक थी वियो आहे। अमेरिका में फ़ौतियुनि जो अंग 45,3463, जॾहिं त मुतासिर माण्हुनि जो अंग 8,19,175 थी वियो। ॿिए तरफ़ अमेरिका माहिरीन इम्कान ज़ाहिर कयो आहे त थधि में कोरोना जी ॿी लहर वधीक ख़तरनाक हूंदी। इटली में फ़ौतियुनि ऐं नवां केसनि जे अंग में घटिताई जो सिलसिलो जारी आहे। यूरोपी मुल्कनि में हींअर ताईं 24,648 फ़ौतियूं, जॾहिं त मरीज़नि जो अंग 1,83,957 थी वियो। स्पेन में 21,282, फ्रांस में 20,796, बर्तानिया में 17,637 फ़ौतियूं रिकॉर्ड थी चुकियूं आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।